मां तव्हांखे ॿुधायां त हिन कैंप में हॉस्पिटल जा MS डॉक्टर जयप्रकाश साहब जिन ख़ुदि मौजूदु आहिनि। कैंप जी अॻुवाणी कनि था पिया। हिन कैंप में पूरियूं सहूलतूं जेके नज़र अचनि पियूं, एम्बुलेंस खां वठी पूरो अमलो जेको आहे उहो कैंप में मौजूदु आहे। डॉक्टर जयप्रकाश साहब जेके MS आहिनि गवर्नमेंट हॉस्पिटल मदीजी जा, उहे पिणु हिन कैंप में मौजूदु आहिनि। डॉक्टर साहिबु, हिन कैंप जे हवाले सां तव्हां थोरो ॿुधायो त हिन कैंप जो छा मक़सदु आहे ऐं हिते तव्हां वटि कहिड़ियूं सहूलतूं आहिनि? असां वटि हिते पहिरीं ॻाल्हि इहा त हीअ मोहतरमा हुनजी 18वीं वर्सी आहे ऐं हीअ असांजी जेका कैंप आहे उहा जेके बि हिन जलसे में जेके वञनि था उन्हनि सां को बि मिस्टेक थी वञे त उनजे लाइ असां फस्ट एड लाइ वेठा आहियूं। सभु एमरजेंसी ड्रग्स असां वटि मौजूदु आहिनि। ड्रेस मौजूदु आहे, सीनियर डिस्पेंसर साईं अब्दुल्ला साहब सीनियर डॉक्टर, त जीअं उन्हनि खे का बि तकलीफ़ हुजे त जीअं असां उन्हनि खे कटण में उन्हनि जो फस्ट एड ॾेई हॉस्पिटल काॾे पहुचाइण जो उन्हनि खे ठीकु आहे डॉक्टर साहिबु, महिरबानी तव्हांजी। हीअ जेको हॉस्पिटल जो अमलो ऐं एम्बुलेंस ऐं जेको आहे तो डॉक्टर फस्ट एड जी मेडिसिन समेत मौजूदु आहे। ऐं 27 डिसंबर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जी वरसी जे मुनासिबत सां इहा कैंप जेका आहे लॻल आहे मदे जी बाईपास ते। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक़्तु असां मदे जी बाईपास ते मौजूदु आहियूं। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जे वरसी जे सिलसिले में हीअ मेडिकल कैंप लॻल आहे मदे जी बाईपास ते। मेडिकल अमलो जेको आहे मुकमल अलर्ट वेठो आहे। इहा एम्बुलेंस बि कंहिं बि हंगामी एमरजेंसी हालतुनि खे मुंहुं ॾियण जे हवाले सां एम्बुलेंस मौजूदु आहे। इहो अमलो जेको आहे अलर्ट वेठो आहे। जेका लॻल आहे कहिड़े हवाले सां लॻल आहे, छा हिते जेको आहे सहूलतूं आहिनि? हिते सभु एमरजेंसी मयारी सहूलतूं असां वटि मौजूदु आहिनि, एम्बुलेंस में पयूं आहिनि। जेको आहे मोहतरमा बेनज़ीर शाह जे हिसाब सां जेको आहे कैंप लॻल आहे। हर एमरजेंसी जा असां इंशाअल्लाह जेको कवर करे वठंदासीं। मक़ासिद आहिनि जेको आहे भुट्टो साहिब जी वरसी आहे मोहतरमा बेनज़ीर जी, उनजे करे इहा कैंप लॻाई वेंदी आहे। का एमरजेंसी खुदा न ख़ासि थिए, एक्सीडेंट वग़ैरह कोई एमरजेंसी उनजे लाइ असां सॼो स्टाफ अलर्ट आहे। अच्छा, इहा डॉक्टर साहिबु कैंप जेका आहे केसि ताईं इहा रहंदी? शाम ताईं रहंदी। शाम जो नई टाइम शेड्यूल मिलियल आहे। छा टाइम मिलियल आहे? हा, 6 बजे ताईं हूंदा। प्रथम जेको आहे जेको आहे हिकिड़ो ड्राइवर आहे। ड्राइवर साहिबु, तव्हां छा हीअ एम्बुलेंस में वेठा आहियो, कहिड़ो मक़सदु आहे? सर, अॼु एमरजेंसी ड्यूटियूं आहिनि, मोहतरमा जी वरसी आहे, उन जे करे सभु बाउंड आहियूं। कल के ख़िदमत हीअ जेको आहे बाईपास मदे जी आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हितां जेके आहिनि पंजाब खां KP खां जेके काफ़िला ईंदा आहिनि शहीद राणी खे सलाम पेश करण जे हवाले सां, उहे हितां गुज़रंदा आहिनि। उन हवाले सां इहा कैंप पुलिस अमलो अलर्ट मौजूदु आहे।